ब्यूरो जे वसीम इकबाल ज़िला जे कंबाजी सिंध महा जे मरकज़ी सॾ ते सिंधु दरिया मथां गैर क़ानूनी कैनाल ठाहिण ख़िलाफ़ पूरे सिंध जियां ठुल में बीजीए सिंध महा जे अॻुवाणनि कामरेड ख़ान सरकी शेब सिंधी अबरार सिंधी बख़्तल्ला सिंधी ख़ादिम अली सज्जाद सिंधी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अरसा चेयरमैन गैर क़ानूनी गैर आइनी तरीक़े सां सिंधु दरिया मथां कैनाल ठाहिण जी इजाज़त ॾे सिंध खे सुकाइण जी साज़िश करे रहियो आहे, जंहिंजी असां मज़म्मत कयूं था। असीं सम्झूं था त सिंधु दरिया असां सिंधियुनि जी जियापे जो ज़रियो आहे, असां पंहिंजे जियापे मथां धाड़ो हणण न ॾींदासीं। सिंधु दरिया मथां धाड़ो, सिंधु दरिया जो पाणी चोरी करण, लख लानत तोते, लख लानत तोते, लख लानत तोते, लख लानत तोते, सरकारी माफिया ते, सरकारी माफिया ते, सिंधु दरिया जो पाणी सुकाइण